अॼु मां ख़ासि ॻाल्हि करण वारी आहियां। पंहिंजो फ़ैसिलो करण लाइ तव्हां ॿियनि माण्हुनि खे अनुमति न ॾींदा, ख़ासि करे अगरि उहे फ़ैसिलो तव्हांजे परिवार ऐं उन ॻाल्हि जे बारे में उन्हनि जी जेकी ज़िमेदारी प्रभु तव्हांखे ॾिनी आहे। हिकु अभिषेक आहे जेको तव्हांजे अंदरि हूंदो आहे, जेको रहंदो आहे तव्हांजे अंदरि, ऐं बाइबल जे मुताबिक़ इहो लिखियलु आहे कि तव्हांखे हिन जी ज़रूरत कान आहे कि ॿिया माण्हू अची करे तव्हांखे ॿुधाइनि कि तव्हांखे छा करणु खपे, छो करणु खपे ऐं छा करणु खपे। पवित्र आत्मा तव्हांजो मार्गदर्शन ऐं मदद कंदी तव्हांजे जीवन में, ऐं तव्हांजो हक़ आहे खून सां बदल प्रभु जे ॾिनल मार्गदर्शन जो हक़ आहे तव्हां वटि। पवित्र आत्मा जो मार्गदर्शन वठणु आत्मा जी समझदारी जी सभिनीनि खां वॾी निशानी आहे। सेम्युएल जे 8:14 जे मुताबिक़ जेतिरा माण्हू प्रभु जे हलण ते हलंदा आहिनि उहे प्रभु जा ॿार हूंदा आहिनि। असल में मां नए नियम जे बारे में सोचां पई अॼु, ऐं मां पढ़ां पई, मां असल में हिकु किताबु पढ़ां पई नियम जे बारे में, पुराणे नियम ऐं नए नियम जे बारे में, जेको वचन अॼु मां तयारु करे आई आहियां हिते। मूंखे हिन ॻाल्हि जो पूरो विश्वास आहे कि मां नथी सम्झी सघां कि कंहिंखे नया नियम खपनि, कंहिंखे नए नियम जी क़दुरु हूंदी, छाकाणि त ओतिरो जेतिरो उहो करे सघे थो पुराणे नियम जी। ऐं मूंखे ईअं लॻे थो तव्हां वक़्तु कढी करे सोचींदा हूंदा व्यवस्था जे बारे में, जेके उहो पुराणी करण जी कोशिश कंदा हुआ, उन नियमनि खे, उन रिवाजनि खे ऐं घुरंदा हुआ जेको उहो माण्हू पूरी कंदा आहिनि, ऐं उहो घणो ई दबाव विझंदा आहिनि कमु करण में। उहो नियम, उहे सभु रिवाज, उहे ज़रूरतूं, उहे मांगूं, जेको बि हुयो, जेको उहे माण्हू पूरी कंदा हुया, जंहिंजे करे उहे घणा ई माण्हू आहिनि जेका दबाव में कमु कंदा हुआ ऐं हाणे कमु न कंदा आहिनि। जेको प्रभु चयो हुयो कुझु कमु करण लाइ जेका माण्हू करे सघंदा आहिनि ऐं जेका कमु उहे न करे सघंदा आहिनि। पर परिस्थिति में जेका धार्मिक माण्हू हुआ उहो अॼु बि आहिनि प्रभु जे रूप में, ऐं इलाही दफ़ा धार्मिक माण्हू जे हुलिये में हूंदा आहिनि। हुन खे बिल्कुलु हिकु अलॻि मकान ते वठी वेंदा आहिनि। हुन 10 आज्ञा खे यीशु जे अचण ताईं 2000 ठाहे छॾियईं। घणा ई दफ़ा माण्हू तव्हांजे लाइ नियम ठाहे सघंदा आहिनि ऐं उन जी उमेद ते जेका हुननि खे खपे तव्हांजे लाइ उहे नियम ठाहे सघो था। तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हां लाइ इहो करिणो ई पवंदो। सच त इहो आहे कि तव्हांखे प्रभु जो मार्गदर्शन वठणु खपे ऐं हलणु खपे। मूंखे ख़बर आहे कि मां पंहिंजे मुड़ुस सां प्यार कंदी आहियां, पर घणेई कारण आहिनि इन प्रेम जा, जंहिंजो हिकु कारण इहो बि आहे मूंखे प्रभु जे मार्गदर्शन खां न रोकींदो। देव कॾहिं बि मूंखे इहो न चई अगरि तूं एॾनि माण्हुनि जे साम्हूं ईंदीअ त मुंहिंजी हिन में इज़त घटिजी वेंदी। मुंहिंजो छा थींदो इहो चई हुन। मां हिन जो कारण ॿुधाया छाकाणि त हुनखे इहा ख़बर पइजी वई हुई कि उहो केरु आहे। मां कोई दुखी ॻाल्हि करणु नथी चाहियां, पर मूंखे हे चवण जो इकलौतो मोकिलियो आहे, इन करे मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे। मूंखे विश्वास आहे कि जेका माण्हू महसूस कंदा आहिनि कि उहे सभिनीनि खां ताक़तवर आहिनि, बलवान आहिनि ऐं उहे ॿियनि माण्हुनि ते काबू करणो पवंदो आहे, असल में उहो सभिनीनि खां वॾी कमज़ोरी आहे ऐं डरपोक आहिनि। मूंखे इहा ख़बर आहे छाकाणि त मां होशियारीअ सां हक़ वठंदी हुयमि। हुन जो कारण इहो आहे कि सिर्फ़ डप ऐं असुरक्षा जेकी मूंखे हुई, ऐं हुन जो कारण इहो हुयो मूंखे ख़बर कान हुई कि मसीह में मां केरु आहियां। अगरि तव्हांखे ख़बर आहे तव्हां मसीह में केरु आहियो त माण्हू खे तव्हां सां असहमति थींदी, तव्हांखे परेशानी कान थींदी, छाकाणि त हुन जी राय तव्हांजी पहचान न हूंदी। अगरि तव्हां सच में ॼाणींदा आहियो कि तव्हां मसीह में केरु आहियो, तव्हांखे सभिनीनि खे खातिर ॾियण जी ज़रूरत नाहे। हिकु ॾींहुं मां पंहिंजी साहेड़ीअ सां ॻाल्हायां पई त मां हुनखे चयो, इहो छा आहे? पाण खे सही साबित करण लाइ छा छा करणो पवंदो आहे। मां तव्हांखे ॿुधाया त सही थियणु ॾाढो ज़रूरी सम्झंदो आहे। रोमियो जो 7:4 में मूंखे उमेद न हुई मूं में एॾी शक्ति किथां आई आहे, पर सुठो आहे। मूंखे तंहिं महिल अभिषेक मिलियो आहे।
इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं प्रभु जी पंहिंजे जीवन लाइ इच्छा जो प्रवेश कंदा आहियूं ऐं उनखे तव्हांखे कोई शक्ति मिलंदी आहे। कुझु माण्हू शायदि बहितर महसूस कंदा आहिनि अगरि उहो कंदा आहिनि जेको उन्हनि खे पसंदि आहे। कुझु जीवन में थोरी शक्ति महसूस कंदा आहिनि ऐं उथी करे सच में उहो करणु चाहींदा आहिनि। अॼु वरी मूंखे हुन घटिया सभा में वञणो पवंदो। अलाए मां हुन में कीअं फासी पियसि। मूंखे घणी ख़ुशी थींदी जॾहिं इहा घटिया सभा पूरी थींदी। सुभाणे मूंखे शांतीअ जे जनम ॾींहं ते वञणो आहे ऐं मूंखे ख़बर आहे कि उहो कीअं आहे। मूंखे वणंदी आहे, न त उहो गुस्सो थी वेंदी। तव्हांखे ख़बर आहे कि केॾा हज़ार, केतिरा हज़ार, केतिरा लख इहो कमु कंदा आहियूं। कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जेका असां फर्ज़ सम्झी कंदा आहियूं। कुझु कम अहिड़ा हूंदा आहिनि जेका असां दया करे कंदा आहियूं। पर ध्यानु ॾियो, तव्हां उहे कम ख़ुशी सां करे सघंदा आहियो। मां शायदि अहिड़ो कुझु कमु कयां जेको मां नथी करणु चाहियां, पर मां उहो कंदी आहियां छाकाणि त मूंखे महसूसु थींदो आहे प्रभु मूंखे चवंदो आहे कि तूं उहो कमु कर। इन करे मां तॾहिं बि उन जी सेवा कंदी आहियां, उहो करे जेको उहो मूंखे महसूसु कराईंदा आहिनि ऐं मां उहो कंदी आहियां त उहो नाराज़ थी वेंदो। ठीकु आहे, रोमियो जो 7:14 जो 15 दफ़ो में त मुंहिंजा भाउ, तव्हां बि मसीह जे शरीर जे द्वारा इहो मरियल साबित थियो, व्यवस्था लाइ मरियल ठही करे उहे मरियल माण्हुनि खे जॾहिं उहे मरिया हुया उन्हनि कानून पूरो कयो हुयो ऐं इहो चयो हुयो उहो पूरो थी रहंदो। हुननि जो मतिलबु इहो हुयो कि व्यवस्था जेकी पूरी करणी आहे, सभिनीनि खे नियम ऐं कानून खे, सभिनीनि खे रिवाज सभई वांगुरु उहो दॿाओ। जेको ग़लती करण ते थींदो आहे असांखे उहो समाप्त थी वियो हुयो, उन्हनि भेजी वियो हुयो जेको मरियल हुयो प्रभुअ लाइ। असां प्रभुअ लाइ फल कीअं वठंदासीं? अगरि असां ॿियनि खां पुछंदासीं प्रभुअ लाइ। प्रभु जे अलावा आत्मिक नेतनि घणो संभालणु खपे। मसीहनि खे बि इहो घणो संभालणु खपे। मूंखे हिन जो ख़्यालु हूंदो आहे। हिन करे मां प्रभु खे इहो चयो आहे ख़ासि करे। पर तव्हां उन्हनि जे बारे में चओ था प्रभु तव्हांखे तव्हांजे लाइ चयो आहे त इहा जाम सुठी ॻाल्हि आहे। पर यदि तव्हांखे ख़बर आहे ऐं उहो तव्हां ॿिए कंहिंखे ॿुधायो था कि प्रभु तव्हांजे लाइ छा कयो आहे, तव्हांखे घणो ई संभली रहणो पवंदो आहे। तव्हांजी मर्ज़ी। मूंखे विश्वास आहे कि तव्हांखे हुन सां शादी न करणु खपे। नासमझ न ठहो, बसि शांति रहो। मुंहिंजो मतिलबु आहे कि तव्हां हुन जे लाइ प्रार्थना कयो ऐं यदि तव्हां खां पुछनि तव्हांखे हिन जे बारे में कीअं महसूसु थो थिए, तव्हां हुन खे ॿुधाइणु खपे कि तव्हां कीअं महसूसु कंदा आहियो। पर हिकु ॾींहुं कंहिं मूंखे पुछियो, उहा कहिड़ी ॻाल्हि जे बारे में मूंखे सलाह ॾींदी वई हुई। पोइ मां सोचियो हे मां छा थी कयां। मां चयो ॾिसो, सच हे आहे, मूंखे ख़बर न आहे तव्हांखे छा करणु खपे। मां हिन जे बारे में हेतिरो सोचियो न आहे, पर मां तव्हांखे कुझु सुझाव ॾेई सघंदी आहियां। जेतिरो तव्हां अलॻि अलॻि पुछंदो ओतिरा मुंझी वेंदव। हिन करे प्रभु जी ॿुधो ऐं अॻियां वधो। आमेन। असांखे सलाह ॾियणु ॾाढी वणंदी आहे। बाइबल जे मुताबिक़ असांखे व्यवस्था में कान जीअणु खपे, बल्कि नए नियम द्वारा जीअणु खपे। हे मूंखे वणे थो रसो जॾहिं नया नियम ईंदा ऐं उहो मूंखे वणंदो आहे। जॾहिं नया नियम ईंदा तॾहिं माण्हू ते घणो ज़ुल्म थींदो, मां सोचे सघां थी। उन जी ख़ुशी जी ऐं उन जे समर्पण जी करण लाइ मां तयारु आहियां, जेको मसीह में जेको साम्हूं हूंदो आहे, जंहिंजो उन ॾींहं में इहो करण जो मतिलबु हो उनखे पंहिंजे विश्वास ते इहो करणु ऐं मरणो बि पियो हुयो। केतिरा बंधन हुया, केतिरा कानून हुया, केतिरा रिवाज पूरा करणा हुया। पोइ जॾहिं नया नियम आया ऐं बाइबल जे मुताबिक़ 100 जेको मसीह में आहिनि उहे नई दुनिया में आहिनि, उन्हनि इहो सेखारियो हुयो, हिकु नयो नियम हुयो जंहिंजो मतिलबु हुयो कि उन्हनि में हिकु पवित्र आत्मा खे व्यवस्थित मार्गदर्शन ॾियणो आहे। उन्हनि खे इहो प्रभु खे न ॿुधाइणो आहे कि कहिड़े वक़्तु याजक या अभिनेत खे वठी अचण जी गर्ज आहे। हुननि खे इंतज़ारु करणो पवंदो आहे कि कॾहिं कोई शहर में भविष्य ॿुधाइण वारो ईंदो ऐं हुननि खे भविष्य ॿुधाईंदो हुननि खे छा करणु खपे। बल्कि हुन में हर माण्हू प्रभु खे पाण ॿुधी सघे थो। उहे प्रभु जी उपस्थिति में रोक टोक न विझी सघंदा आहिनि, छाकाणि इंसान लाइ नया दरवाज़ा खुली चुका हुया। नए नियम जी यही सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि में ताज़गी हुई, नयोपन हुयो।
काई हैरानीअ जी ॻाल्हि नाहे कि असां घणा ई दफ़ा गिरजे खां तंग थी वेंदा आहियूं। हर शइ जो हिकु योजना हुजे जेकी पाण ठाहियल हुजे। हे सच आहे कि असां हिकु योजना जो हिकु प्रोग्राम हूंदो आहे। पर जॾहिं मां हिते ईंदी आहियां मां एतिरी ॻाल्हियूं कंदी आहियां जंहिंजी मां योजना न ठाही हूंदी आहे। उहे घणी ॻाल्हियूं न चवंदी आहियां जेकी चवणु खपे। उहे कान चवंदी आहियां, अलॻि अलॻि शयूं हूंदियूं आहिनि। कहिड़ा ई अहिड़ा असांखे उन जा मिलियल हूंदा आहिनि जेके असां छॾींदा आहियूं। उहा पवित्र आत्मा सुजात्मक हूंदी आहे जेकी तव्हांजे जीवन में तंग कान थींदी आहे अगरि तव्हां पवित्र आत्मा जो मार्गदर्शन वठंदा आहियो। हलो हाणे मां तव्हांखे चुनौती थी ॾियां। अगरि तव्हां कोई चुनौती वठो था तव्हां जाम तंग थी वेंदा हूंदा उहो करे करे रोज़। हिकु ॻाल्हि मां तव्हांखे चवां थी, प्रभु तव्हां सां गॾु आहे। ॿियनि माण्हुनि खे ख़ुशि करण जी कोशिशि करणु बंदि करे छॾियो ऐं प्रभु खां पुछो तव्हांखे उन लाइ छा करणो आहे। मां तव्हांखे चई सघंदी आहियां कि तव्हां थोरा ॾींहं खां पोइ तंग कान थींदा छाकाणि त तव्हां हिन सभा में आया आहियो। पतरस खां पुछियो वियो। पतरस जवाबु ॾिनो, इन जी आज्ञा खां मथे प्रभु जी आज्ञा जो पालन करण जो कर्तव्य आहे। इंसान खां मथे, इंसान जी आज्ञा खां मथे प्रभु जी आज्ञा पालन करणु खपे। हिकु दफ़े असांखे हिकु 1970 में हिकु दर्शक में हिन वचन जे बारे में सोच वीचार कई। शायदि 3 महीननि ताईं हर आर्तवार ते असांखे प्रभु जी आज्ञा जो पालन करणु खपे। इंसान जी न मूंखे हाणे सम्झ में अचे थो कि उहे सम्झंदा हुआ कि उहे असांजे लाइ प्रचार करण पिया। हक़ीक़त इहा आहे कि उहे क़ाबू करणु चाहिनि पिया होशियारीअ सां। मूंखे नथो लॻे कि उहे इहो करणु चाहिनि पिया, पर उहे चाहिनि पिया कि जेके बि कुझु नयो करणो आहे कि उन्हनि खे ऐं गिरजे में वठी वञण माण्हुनि खां पुछणु खपनि। मूं में प्रभु लाइ घणो जोश आहे। मूंखे प्रभु ते विश्वास आहे। मां प्रभुअ सां प्यार कंदी आहियां, उन जी सेवा करणु चाहींदी आहियां ऐं गिरजे में वञी करे इहो कंदी आहियां, शुभ संदेश ॾींदी आहियां। मां सोचियो उहे गर्मीअ जा ॾींहं हुया। मूंखे वीचार आयो मां माण्हुनि खे कुझु करण जो जोश पैदा करे सघंदी आहियां। हिन करे मां सोचियो मां कुझु अहिड़ी मायुनि खे साण सां खणंदमि जेके सॼो ॾींहुं कुझु बि कान कंदियूं आहिनि। मां उन्हनि में जोश जाॻाईंदमि ऐं उनखे सॼो ॾींहुं गरमाईंदमि। हिन करे असां गर्मियूं गुज़ारण लाइ 10,000 शुभ संदेश उद्देश कया। जॾहिं माण्हू पंहिंजी कार में घुसंदा उन्हनि खे हिकु नंढिड़ो शुभ संदेश मिलंदो जंहिंमें हिकु खिलंदो चहिरो हूंदो। उन में लिखियलु हूंदो, खिलो, प्रभु तव्हां सां प्यार कंदो आहे। मूंखे ॿुधायो इहो कंहिंजो नुक़सानु कंदो आहे? उहा सुठी ॻाल्हि आहे, सुठो मक़सदु आहे। मूंखे गिरजे जी कमेटी जे सोभा में सॾियो वियो हुयो। मूं ते इल्ज़ाम लॻायो वियो हे चई करे कि मां हिकु भागी माई आहियां छाकाणि त मां उन्हनि जी रज़ामंदी न वरिती प्रभुअ जे प्रचार लाइ। आमीन। हीअ मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि हुई। सच त इहो आहे कि एतिरी जाम ॻाल्हियूं आहिनि जेकी थींदी रहंदियूं आहिनि। मूंखे चवण में दुख थींदो आहे कि उहो गिरजो हाणे कान आहे, पर इहो त थियणो ई हुयो। असांखे प्रभु जी आज्ञा जो पालन करणु खपे। इंसान जो न, पोइ बि ॿिया माण्हू हूंदा आहिनि जेके निश्चित करे पियो कि हर उहो माण्हू हुन जे मुताबिक़ कंदो आहे। हर माण्हू खे पवित्र आत्मा जो मार्गदर्शन वठणो पवंदो आहे। मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे ॿुधणु खपे। उमेद कयां थी कि तव्हांखे गुस्सो न थींदो, पर मूंखे विश्वास आहे कि तव्हांखे ॿुधण जी ज़रूरत आहे। पर मां तव्हांखे भागी थियण जी सलाह कान थी ॾियां। मां इहो नथी चवां कि तव्हांखे इहो करणु खपे। मां बसि इहो थी चवां कि तव्हां इहो कयो। मुंहिंजे ख़्याल सां जॾहिं पदरी चवे थो कि असांखे महसूस थो थिए प्रभु हुन खे कुझु करण लाइ चवनि था ऐं प्रोत्साहित था कनि। छा तव्हां मुश्किल में पइजी विया आहियो ऐं ॿाहिरि नथा निकिरी सघो? तव्हां सम्झो था न मां छा थी चवां? महिरबानी करे भागी ठही करे इहो न चओ, जॉयस मूंखे चयो आहे कि मूंखे इहो करणो खपे, इहो न करणु खपे, जेको बि तव्हां मूंखे कयो था। मुंहिंजो इहो मतिलबु कान हुयो। इन सभाउनि लाइ असांजो अहिड़ो कुझु मतिलबु कान हुयो। मां माण्हुनि खे आराधना महिल डफली वॼाइणु नथी ॾियां। तव्हांखे हुनखे आस्ते आस्ते वॼाइणो आहे। असांखे न खपे कि तव्हां बेसुरो वॼायो ऐं ॿियनि माण्हुनि जे रंग में रंग विझो। हिकु दफ़े हिकु माई हिकु वॾी शइ खणी आई हुई। हुन जे पर्स में हिकु लंबी शइ हुई ऐं उहो हुन जे मथां वेही रही। मां माण्हुनि खे बीह करे भविष्यवाणी करणु कान ॾींदी आहियां जॾहिं मां प्रचार कंदी आहियां। हिकु माई इहो कयो हुयो। हुन कुझु साल पहिरीं कोई सभा में वेठी हुई। उन बि इहो ई चयो हुयो ऐं वक़्त में न सम्झी सघी हुई। मां उन वक़्तु सम्झी वियसि कि उहो बकवास पई करे मुंहिंजे साम्हूं।
ऐं पवित्र आत्मा कॾहिं बि विच में टोकींदी कान आहे। यहोवा जो वचन हुयो, प्रभु जो चवणु हुयो कि तव्हांखे हिन सेवकाई खे मूंखे शामिल करणो हूंदो। मां चयो चुप करे वेही रहो ऐं नामुमकिन आहे। इहो नामुमकिन हुयो कि उहो क़ीमत ॾेई करे जेकी मां ॾिनी हुई, हिन जे लाइ उहो कहिड़ी बि चरी माईअ खे उथी करे बीहारे छॾे। ईअं करे करे मां चालबाज़ी ऐं क़ाबू करण जी कोशिश कान थी कयां। मां सिर्फ़ ज़िमेदारी खणा पई, हिकु मार्गदर्शन थियण जी नेतरत पई कयां जेको प्रभु मूंखे ॾिनी आहे। आराधा मां ते वेही करे साम्हूं नचण जी हलंदो आहे, पर मां पंहिंजी सभाउनि में नचण न ॾींदी आहियां। तव्हां चवंदव कि हीअ परमेश्वर जी मर्ज़ी आहे, मां हिते नची सघां? तव्हां पुछंदव छोकिर असांजे सभा में हर हिकु माण्हू ईंदा आहिनि, हर तरह जा माण्हू ईंदा आहिनि जेके हिते अची करे चवंदा आहिनि कि असां छो न अची सघंदा आहियूं, ऐं हर कोई लॻंदो आहे कि पोइ बि हुते अची करे। हिन करे सची आज़ादी जो मतिलबु इहो आहे कि उन आज़ादी जो असांखे आनंद वठणु खपे ऐं ॿियनि माण्हुनि खे परेशान करे करे न करणु खपे। उन माई खे पंहिंजो फालतू गोदड़ सभा में न वठी अचणु खपंदो हुयो। आज़ादी कान हुई ॿियनि माण्हुनि जे डप में। काई ॻाल्हि न आहे, प्रभु जी महिमा। प्रेरितों जा कम 5:30 जे तरफ़ां वरी था हलूं। 1 मिंट लाइ असांखे माण्हू बल्कि प्रभु जी आज्ञा जो पालन करणु खपे। तव्हां सोचियो हूंदो कि मां भुलिजी वई आहियां, पर मां हमेशा वापसि ईंदी आहियां। ऐं असां उल्टो पिया कयूं। ऐं मां तव्हांखे चई सघंदी आहियां कि उहा गिरजा बर्बाद थी वई, छाकाणि त माण्हू ॿियनि ते क़ाबू करण जी आत्मिक तौर ते कोशिश कंदा हुया, ॿियनि खे ॿधण जी कोशिश कंदा हुया। प्रभु चए थो कि उन जे जीवन लाइ तव्हां संभली रहो ऐं पंहिंजे ॿारनि सां संभली रहो। असल में मां चाहियां थी कि मुंहिंजा 4 ॿार आहिनि। मूंखे जाम ख़ुशी थींदी आहे, पर सभु मां कोई न कंदो आहे, त मां छा कंदी आहियां? मूंखे न ख़बर आहे। मां हुननि ते कॾहिं बि दबाव न विझंदी आहियां ऐं न कोशिश कंदी आहियां। हुननि खे इहो न करणो पवंदो आहे। मां हुननि खे हमेशा चवंदी आहियां तव्हांखे जो करणो आहे तव्हां करे सघंदा आहियो। तव्हां चाहे सेवका में रहो या न रहो, मां चाहियां थी कि तव्हां खु़शि रहो, संतुष्ट रहो ऐं प्रभु जी महिमा जो पालन कयो। प्रभु खे ख़बर आहे कि सेवकाई जो छा करणो आहे। तव्हांखे संभलणो आहे कि तव्हां क़ाबू करण वारी प्रार्थना न कयो। प्रभु हुनखे हुन सां गॾु शादी न करणु ॾे, उहो कॾहिं न मिलनि, उनखे उन सां उहो कराइण जेको उनखे करणो आहे, या कराइण या न कराइण। तव्हांखे ख़ाली इहो चवणो आहे, प्रभु मूंखे ख़बर न आहे तव्हां हिननि माण्हुनि सां छा कराइण था चाहियो। अगरि तव्हांखे साफ़ ख़बर आहे कि उहे कुझु ग़लति था कनि, न त मां तव्हांखे रोज़ पंहिंजे ॿारनि लाइ प्रार्थना करण लाइ चवंदी आहियां कि उहो पंहिंजे जीवन में प्रभु जो बुलावो पूरो कनि, पंहिंजी माउ जे बुलावे ते, प्रभु जे बुलावे खे। तव्हांखे ख़बर आहे कहिड़ा नौजवान आहिनि, उन्हनि खे समस्या हूंदी आहे छाकाणि त उन्हनि ते जाम आशाऊं पूरी करण जो दबाव हूंदो आहे उन्हनि जे माउ पीउ जो। असांखे ख़ाली इहा आशा करणु खपे कि असांजा ॿार प्रभु सां प्रेम कंदा आहिनि। इहा आशा न कयूं कि पंहिंजी सपना पूरा कयूं उन्हनि जे द्वारा। अच्छा, हाणे मां इहो चई सघां थी कि तव्हां हे सहन करे सघंदा आहियो कि न। तव्हांखे हाणे ख़बर पइजी वेंदी कि मां इहो छो चयो, तव्हां सहन कंदव कि न। मायुनि खे पंहिंजे मुड़ुस जे आधीन रहणो आहे। मां सच चवां थी, हिन वचन खे जाम दफ़ा ॿुधियो वियो आहे। ऐं वचन सां गॾु कमु करणु जेको बि कयो, हे यीशू नाले सां ऐं हुन जे सारे सां कयो। हे ज़ालूं पंहिंजे मुड़ुस जे आधीन रहो, हुनखे अनुकूल ठाहियो। अनुकूल ठाहियो। ज़ालूं पंहिंजे मुड़ुसनि जे आधीन रहो, हुन जो अनुकूल ठहियो, हुन जो ऐं हुननि खे
हाणे अनुकूल थियण जो मतिलबु इहो न आहे कि तव्हां कुझु बदिले छॾियो, जंहिंजे करे शांती हुजे, सही दिशा में हलंदो रहे। जीअं मां हाणे अनुकूल ठही आहियां। हाणे देव ऐं गोल्फ जे बारे में मूंखे बिल्कुलु गुस्सो न ईंदो आहे। आमेन। पंहिंजे मुड़ुस जे आधीन रहो ऐं उन जो अनुकूल रहो। तव्हांखे ख़बर आहे कि जाम माण्हू हिते बि वेठा हूंदा आहिनि। मां चाहींदी आहियां कि तव्हां अॻियां वधो। हाणे हलो अॻियां वधी करे आयत पढ़ूं था। संतुलन हुजे। हाणे मूंखे सुठो कान लॻंदो आहे कि मां ज़ालुनि जे बारे में पढ़ां ऐं मुड़ुसनि जे बारे में न। हे मुड़ुस पंहिंजी ज़ाल खां प्यार कंदव, हुननि सां हमदर्दी रखंदव, हुननि सां मोहबत कंदव ऐं हुननि खे सहारो ॾींदव। हिते हिकु संदेश मिलियो। जॾहिं ज़ाल रोए थी तव्हां भाकी पाए करे चओ था कि मां सम्झां थो। हिन सां कोई फ़र्क़ु न पवंदो आहे कि अॼु तव्हां सम्झो था, हुनखे चओ तव्हां सम्झो था। सवाल हिते सम्झण या ना सम्झण जो न आहे, प्यार ऐं हमदर्दी जो आहे। हे न जंहिंजो छा थियो आहे, चरी तोखे छा थी वियो आहे या तुंहिंजा हार्मोन्स वरी बिगड़जी विया आहिनि। हे संदेश ॿी दिशा में वञे थो। मां हिन खे बचाइण जी कोशिश कयां थी। पर मां हिकु ॻाल्हि चवां थी। हे बि मुंहिंजे ख़्याल सां हिकु संदेश आहे। प्रभु कंहिंखे बि सॾे नथो शोषित थियण लाइ, इस्तेमालु थियण लाइ, आदी थियण लाइ, बेइज़ती करण लाइ। तव्हांखे सहन करण जी ज़रूरत न आहे। तव्हांखे उमेद आहे कि तव्हांखे समर्पण थियणो आहे, अनुकूल थी वञणो आहे प्रभुअ में। अगरि मुड़ुस ज़ालुनि सां सही वर्ताव कंदा आहिनि त बदिले में ज़ालुनि खे मुड़ुस सां सही वर्ताव करणो आहे। ईअं प्रभु चए थो, तव्हांजी शादी सुंदर ऐं कामयाब थिए। तव्हां हिक ॿिए जा भागीदार थी सघंदा आहियो। मायूं काफ़ी होशियार हूंदियूं आहिनि, अद्भुत हूंदियूं आहिनि, जंहिंखे परखण जी क़ाबिलियत हूंदी आहे। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि जेको शैतान कयो आहे मायुनि सां गॾु सॼे इतिहास जे दौरान, असांखे अनुकूल ठाहिणो आहे पंहिंजे पाण खे ऐं मायुनि खे इन इतिहास में। असांखे अनुकूल ठहिणो आहे शांतीअ लाइ। मां जाम समझौता बि कया। हिकु वक़्तु हुयो जॾहिं मां इहो न कंदी हुयसि। मां जाम भागी हुयसि, ख़राबु हुयसि, चालाकी हुयसि, काबू करण वारी माई हुयसि। ऐं पोइ बि त तव्हांखे उहो सभु बंदि करणो पवंदो, छाकाणि त प्रभु जी इच्छा कान्हे कि तव्हां इहो कयो। हिकु माईअ मूंखे इहो चयो। हुन जो मुड़ुसु हिकु नंढे शहर में रहणु थो चाहे। उहो उते बिल्कुलु नथी रहणु चाहे। जाम सुठो सुभाउ वारी हुई उहा माण्हू। हुनखे माण्हुनि सां लगाव थी वेंदो हुयो। उहो जाम सुठे सुभाउ जी हुई। हुनजी जाम माण्हुनि सां दोस्ती थी वई हुई जंहिंसां उहो प्यारु कंदी हुई। हुन चई न मां नथी हली सघां, छाकाणि त प्रभु जी इच्छा कान्हे हिन में। ऐं पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ उहो जॾहिं प्रार्थना करे पई तॾहिं उनखे महसूसु थियो कि पवित्र आत्मा तोसां जीवन भर सुठो रहियो आहे, तुंहिंजी देखरेख कई आहे। उन लाइ तूं उते वञण में सच में ज़रूरी आहे। उहो मां चाहियां थी तूं उते वञ। तॾहिं उहा उते वई ऐं इहा ॻाल्हि मञियई। हिन खे चवंदा आहिनि आदी थियणु, सही तरीक़े सां। पर यदि तव्हां मुड़ुस जे चए ते क़ाबू नथा करे सघो, तव्हांखे कंहिंसां दोस्ती न करणु खपे। हर वक़्तु ॿुधणु खपे कि तव्हांखे छा करणु खपे, छा न करणु खपे। हर वक़्तु तव्हांखे क़ाबू करण जी कोशिशि करे, गुस्से ते, नाराज़गी ते ॾेखारणु खपे। मां पंहिंजे पीउ खे पंहिंजी माउ जे मथां इहो करणु ॾिठो ऐं हुन जो बिल्कुलु उल्टो असरु थियो हुयो मूं ते। मां हुनखे पंहिंजी माउ सां अहिड़ो वहिंवार करणु ॾिठो ऐं मां हुतां निकिरी वई हुयसि। ऐं पोइ मां ॾिठो कि उहो हमेशह ईअं ई कंदो रहियो। पर इहो ई कमु थींदो रहियो। इन करे प्रभु खे कुझु साल अञा लॻा इहो सभु ख़तमु करण में। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, मां इहो चवां थी कि हर माण्हू पवित्र आत्मा जो वचन वठे
मार्गदर्शन वठण जो अधिकार आहे। असांखे हिक ॿिए जी इज़त करणु खपे, माण्हू खे काबू करणु न खपे। तव्हां कंहिंखे कुझु करण लाइ चओ था, अगरि उहो नथो करे सघे त तव्हांखे ख़राबु न लॻणु खपे। तव्हां ख़राबु न सम्झो, हे चओ कि ठीकु आहे। मां जॾहिं पंहिंजी धीअनि खे फ़ोन कंदी आहियां, कुझु करण लाइ चवंदी आहियां, मां चवंदी आहियां त हीअ तव्हांजी मर्ज़ी आहे, मूंखे हिन में कोई परेशानी न आहे या नाराज़गी कान थींदी तूं न ईंदीअ त ऐं कंदीअ त। माण्हुनि ते कॾहिं दबाव न विझो कुझु करण लाइ। उहा सच में आज़ादु आहे। तव्हां पवित्र आत्मा जी तरफ़ अभिषेक आहे। तव्हां ॿुधी सघंदा आहियो प्रभुअ खे। तव्हांखे पंहिंजे पक्ष में डटिजी रहणो पवंदो ऐं उन शयुनि जो सामनो करणो पवंदो जेकी तव्हांखे महसूसु थींदी आहे। ना शब्द चवणु सिखी वञो ऐं मज़बूत रहो। आमीन। पंहिंजो फ़ैसिलो पाण कयो ऐं अहिड़नि माण्हुनि खे दबाव में न अचो जेको तव्हां सां उमेद रखनि था। सभिनीनि खे ख़ुशि करण जी कोशिश न कयो ऐं ध्यानु ॾियो इन इच्छाउनि ते जेको प्रभु असां में विधी आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।